चीन में ख़तरनाक कोरोना वायरस सबब सजावल ज़िले जा 30 खां वधीक शागिर्द फासी पिया। चीन में फाथल मोहम्मद खान उमरानी, हैदर शाह, डॉक्टर शाहिद, डॉक्टर मोहम्मद शाह वीडियो कॉल ते राब्तो करे ॿुधायो त चीन में कोरोना वायरस सबब हालतूं तमामु घणियूं गंभीर थी वियूं आहिनि। असां कमरनि ताईं महदूद थी विया आहियूं, जिते हर वक़्तु मास्क पातल हूंदो आहे, जंहिं सबब ज़हनी दवा जो शिकार थी विया आहियूं। शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, मार्केटूं बंदि पियल आहिनि, जॾहिं त खाधे खुराक जी खोट थी वई आहे। असां चाइनीज़ फूड ते गुज़ारो करे रहिया आहियूं। यूनिवर्सिटी इंतज़ामिया ऐं चाइना हुकूमत मुकमल ताउन में आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं वज़ारत दाख़िला हंगामी बुनियादनि ते असांखे पाकिस्तान आणण लाइ उपा वठी ज़िंदगियूं बचायूं वञनि। इन वायरस सबब केतिरा ई माण्हू लाॾाणो करे विया आहिनि ऐं केतिरा ई उन बीमारी जो शिकार बणिजी विया आहिनि ऐं असांजी ज़िंदगी खे बि ख़तरो आहे। अस्सलाम वालेकुम। आउं हिन वक़्तु वुहान में मौजूदु आहियां। मुंहिंजो ताल्लुक़ डिस्ट्रिक्ट ठटे खां आहे। जीअं त असांजी मीडिया जेको आहे सो चवे थी कि हितां वुहान मां केर बि न आहे वियो, इहो सॼो फेक न्यूज़ आहे। ऐं हिन वक़्तु मौजूदु आहियां, तव्हां ॾिसी सघो था, जुमे जो ॾींहुं आहे। जी, मुंहिंजो नालो मोहम्मद हैदर शाह आहे ऐं बेसिकली टुअल जमाली डिस्ट्रिक्ट सुजावल सां बिलोंग रखां थो। जीअं त हिन वक़्तु असां हींअर पंहिंजो पढ़ी रहियो आहियां, MBBS जो स्टूडेंट आहियां, यंगजी यूनिवर्सिटी हुबई प्रोविंस चाइना में। मेरा नाम मोहम्मद खान उमरानी है, सजावल डिस्ट्रिक्ट से मैं बिलोंग करता हूँ। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम डॉक्टर मोहम्मद हैदर शाह है। मैं बेसिकली टुअल जमाली डिस्ट्रिक्ट सुजावल से बिलोंग करता हूँ। इस वक्त मैं मेडिकल का स्टूडेंट हूँ, यंगजी यूनिवर्सिटी जो कि हुबई प्रोविंस में है। ये जो कोरोना वायरस का आउटब्रेक हुआ है वुहान सिटी में, ये हमें तकरीबन 1 घंटे के डिस्टेंस पे